बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जी। बरकत रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन सां गॾु तव्हांजे ख़िदमत में नाचिज़ शला कुल हाज़िर आहे। उम्मीद कयां थी बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, जिते हूंदा ख़ैर ख़ैर सां हूंदा। अॼु स्पेशली ख़ैर सां माशाअल्लाह चोॾहं रोज़ो ऐं उन सां गॾु गॾु तव्हां सभिनी खे जुमो मुबारक हुजे। रमज़ान जो त हर रोज़ सभिनी खे मुबारकूं ॾींदा आहियूं, छो जो जेको जेको ॾींहुं रमज़ान शरीफ़ जो ख़ैर सां उभिरे थो उहो असांजे लाइ तमामु घणो बाबरकत आहे ऐं मुबारक ई आहे। उन जी मुबारकूं हर रोज़ असां लाइ ठहनि थियूं बिल्कुलु। पर असांजे घरनि में बि माशाअल्लाह ताला अॼु ॾाढियूं रौनकूं हूंदियूं, छो जो स्पेशली जॾहिं जुमे जो ॾींहुं ईंदो आहे त जुमे जे ॾींहं में ख़ासि एतमाम हूंदा आहिनि ऐं ख़ासि करे ॿिए बि दावतूं हूंदियूं आहिनि। हिन वक़्तु त ख़बर न आहे त लॉकडाउन जे करे जेको आहे सो छा कंडीशन आहे, ॿिए ॾे अफ़्तारो सहर जो जेको सिलसिलो आहे उहो दावतुनि जो आहे या न आहे। पर कुझु न कुझु ॿ चारि माण्हू त हिक ॿिए सां जेका असां पंहिंजी गैदरिंग कनि था ऐं उहो सिलसिलो हले थो। लेकिन इहो बि कोशिशि कयो जे अगरि असांजे नज़र खां अहिड़ो को माण्हू रहिजी वियो आहे जंहिंजी असां मदद न करे सघिया आहियूं या उन जेको सहर या अफ़्तार असांजे पुछण खां बग़ैर ख़ाली रहियो आहे, त यकीनन असांखे पंहिंजा एफर्ट्स वठणु खपनि ऐं कोशिशि करणु खपे त असां वधि खां वधि कंहिंजी मदद करे सघूं। बरकत रमज़ान जो सिलसिलो तव्हांजे साम्हूं आहे। उमेदु कयां थी त तव्हांखे असांजो प्रोग्राम तमामु सुठो लॻंदो हूंदो ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे मोहबतुनि जी ऐं तव्हांजे रिस्पॉन्स जी असांखे सोशल मीडिया ते उन सां गॾु गॾु असांजे ॾिसण वारा जेके असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि उन मां ख़बर पवंदी आहे त प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे ॾाढो पसंदि अची रहियो आहे। असांजो हर सेगमेंट जेका चिट चैट आहे उहा तव्हांखे ॾाढी सुठी लॻी रही आहे। उन सां गॾु गॾु इहे बि दुआऊं हूंदियूं आहिनि त असां तव्हांखे चवंदा आहियूं तव्हांजे रोज़ो जेको सहरो अफ़्तार आहे उन में त बरकतूं हुजनि ई हुजनि, पर तव्हांजे सिहतियाबी लाइ बि हर रोज़ खोड़ सारियूं दुआऊं प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं त अल्लाह तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ ओ अमान में रखे, ख़ुशि हुजो, हमेशह आबाद हुजो पंहिंजे फैमिली सां, पंहिंजे बचड़नि सां। ऐं गॾु गॾु असांजे जेके सेगमेंट में जेके असां वटि रेसिपीज़ आहिनि उहे बि तव्हां इंजॉय कयो पिया। गॾु गॾु सर्विस सां असांजी चिट चैट हलंदी आहे। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम जेको सो तव्हां सां कुझु नॉर्मल मूड में हलायूं, न की असां कुझु घणा ई सीरियस थी वञूं। भई रोज़े जो मक़सदु इहो त न आहे त असां बूथ ॿधी वेही रहूं, कंहिंसां ॻाल्हायूं बि न। रोज़ो चए थो त पंहिंजे रोज़े खे पंहिंजे मसरूफ़ रखो, एतिरो उनखे जेको सो सुठे अंदाज़ सां तव्हां इख़लाक़ सां, इज़त सां, तहमीज़ सां हर कंहिंसां पेश अचो, न की तव्हां कंहिंजे रोज़े जो पंहिंजे पर नाज़ कयो। छो जो असांजूं इबादतूं माशाअल्लाह एतिरियूं वसी हुअणु खपनि। हिन वक़्तु असांखे ॿिया बि खोड़ सारा जेके से कमकार आहिनि जिन खां फ़ुर्सत आहे त असां पंहिंजे इबादत खे तोसी करे सघूं था, उनखे वसी करे सघूं था। पंहिंजूं निमाज़ूं इबादतूं जेके से वधि खां वधि करणु खपनि। अॼु तक माशाअल्लाह असां जुमे जो ॾींहुं आहे, खोड़ सारियूं अहिड़ियूं जॻहियूं, खोड़ सारा अहिड़ा घर हूंदा जिते क़ुरान ख़ानी जो माशाअल्लाह सां अॼु एतमामु हूंदो। उन्हनि सभिनी खे बि असांजी नंढड़ी रिक्वेस्ट हूंदी त असांखे दुआनि में ज़रूरु यादि रखंदा तव्हां हमेशह। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। पंहिंजी ट्रांसमिशन जो बाक़ाइदा जेको सो स्टार्ट वठूं था ऐं हिकिड़ी तमामु सुठी नातख़्वां जी अॼु मूंखे जॉइन कयो आहे सैरिश इमरान। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? आपको रमज़ान की बहुत बहुत मुबारक है। अच्छा जी, हुन सां गॾु अब्दुल हाफ़िज़ मुस्तफ़ा नईमी साहब मूंसां गॾु आहिनि। त कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तव्हांखे रमज़ान जी खोड़ सारी मुबारक हुजनि, जुमे जी मुबारक हुजनि तव्हांखे। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, करीम अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं मज़ीद खोड़ सारा सवाल ऐं ॻाल्हियूं ज़हन में हलनि थियूं जेके तव्हां सां शेयर कंदासीं कुझु देरि में। सरवत मूंसां गॾु हूंदी आहे, असांजी तमामु बहितरीनु किचन जो सेगमेंट खणी तव्हां सां हर रोज़ बहितरीनु रेसिपी हूंदी आहे जेका अफ़्तार जे लाइ कोशिशि कंदी आहे त सुठे खां सुठा खाधा पीता तव्हां पंहिंजे घर में खाओ ऐं उन्हनि खे इंजॉय कयो पंहिंजे अफ़्तार में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसी हैं आप? आपको जुम्मा बहुत मुबारक। आपको भी बहुत बहुत मुबारक हो। मैं बिल्कुल ठीक ठाक हूँ। आप कैसी हैं इंशाल्लाह? अल्हम्दुलिल्लाह, मैं आपके सामने माशाल्लाह बहुत प्यारी लग रही हैं आप। थैंक यू सो मच। अल्लाह पाक आपको ऐसे ही खूबसूरत चमकता धमकता रखे। बस आपकी दुआएं हैं तो मैं निखरती जा रही हूँ। बिल्कुल, बल्कि सबकी दुआएं हैं आपके, जितने भी आपके व्यूअर्स हैं, आपको जानने वाले हैं, आपको चाहने वाले हैं, सभी आपके लिए मतलब माशाल्लाह दुआएं करें। अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल अल्लाह का बहुत एहसान है। आज हमारे पास क्या है रेसिपी में, क्या सिखाएंगी आज कि जो हमारे अफ्तार को बड़ा चटपटा बना देगा? जी बिल्कुल, क्योंकि हमारे पास जो आज की डिश है वो बहुत ही ज़बरदस्त है, चटखारेदार है। तो आज हम बना रहे हैं जी चिकन मखनी हांडी। चिकन मखनी हांडी आपको पता है कि मेरी फेवरेट है? अच्छा, ये मुझे पता नहीं था लेकिन अब पता चल गया, तो आप ज़रूर ट्राई कीजिएगा। और जो ये मखनी हांडी है ये हमारी पाकिस्तान से ही बिलोंग करती है, हमारी लाहौर की डिश है और इसलिए तो ज़्यादा बहुत ही चटखारेदार। अच्छा, मखनी हांडी होती है, मखनी दाल जो बनती है वो भी बहुत टेस्टी होती है। इनका जो टेस्ट होता है थोड़ी हैवी होती है, मतलब एक नॉर्मल किसी भी आप रेसिपी से जैसे टेस्ट हेल्दी होती करते हैं, हेल्दी होती है, थोड़ी सी हैवी लगती है ना खाने में तरह होता है। जैसे भाई ऐसे कुछ फूड ऐसे होते हैं जो ज्यादा एनर्जेटिक होते हैं तो भाई वो मजा भी देते हैं खाने में, लेकिन हैवी भी लगते हैं। असल में हम लोग को आदत भी खत्म हो गई है ना ये मिलावट वाले खाने खा खा के, तो जब हम लोग ऐसा कुछ नहीं, अल्हम्दुलिल्लाह हम लोग फिर भी प्योर खा रहे हैं। अच्छा, हम जो कराची वाले मतलब हमारी जो न्यू जनरेशन है उनको आदत ही नहीं है वो ये जो बाहर के बारबेक्यूज और ये जो
KFC ये इस तरह की चीज़ें खा खा के आदी पड़ गए हैं कि वो हल्के फूड्स खाने के। नहीं, जाहिर सी बात है, सब रेसिपीज चलती रहती हैं, हैवी भी होती हैं, लाइट भी खाते हैं, लेकिन मूड पे डिपेंड करता है। अब तो अफ्तार है तो माशाल्लाह अफ्तार में तो फिर दिल चाहता है कि अच्छा खासा हो, कुछ भी हो, जो भी हेल्दी फूड खाना चाहिए अफ्तार में, तो आप लोग ज़रूर ट्राई करें। जी बिल्कुल। सरवत आपकी तरफ भी आ रहे हैं, लेकिन हमारे पास सहरिश इमरान है जो हमारे प्रोग्राम में हम स्टार्ट करेंगी, बिस्मिल्लाह करेंगी, तो आप हमें हम सुना रही हैं, बिस्मिल्लाह करें जी। तेरी हमद है, तेरी सना, तेरी हमद है, तेरी सना, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। धड़कन धड़कन विरद तेरा, धड़कन धड़कन विरद तेरा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जो तौहीद का नगमा है हर दम गूंजता रहता है, जो तौहीद का नगमा है हर दम गूंजता रहता है। कोई शरीक नहीं तेरा, कोई शरीक नहीं तेरा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। आलम आलम सुबह मसा तेरे आगे सर झुका, आलम आलम सुबह मसा तेरे आगे सर झुका। सबसे अफजल है कलमा, सबसे अफजल है कलमा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। और ज़ात है तेरी बेब, तुझ पे ईमान बिलगैब, ज़ात है तेरी बेब, तुझ पे ईमान बिलगैब। सबसे अफजल है कलमा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। सुभान अल्लाह, माशाल्लाह, क्या बात है, बहुत खूब। सहरिश आपकी आवाज़ और आपका अंदाज़ माशाल्लाह बहुत अच्छा है, अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह। जी प्रोग्राम के अॻिते वधायूं था। यकीनन असां वटि तव्हांखे ख़बर आहे त हाफ़िज़ साहब गॾु मौजूदु आहिनि, ऐं असां वटि जुमे जो ॾींहुं बि आहे, त उन फज़ीलत सां ऐं उन रोज़नि जी जेका स्पेशली कुझु ॾिसो, हर रोज़ो माशाल्लाह असांजे लाइ तमामु ख़ासि आहे, पर कुझु ॾींहंनि जी जेका ख़ासि अहमियत हूंदी आहे उहा असांखे हिननि ॾींहंनि ते ई पुछण जी, ऐं उन्हनि ते कहिड़ा कहिड़ा असांखे जेके से उहे सलवातूं पढ़णु खपनि, उहे कहिड़ा कहिड़ा दुरूद पढ़णु खपनि, उहे बि असांखे ज़रूरी आहिनि। हाफ़िज़ आपका असां सवाल कंदासीं त अॼु जुमे जो ॾींहुं जेको स्पेशली आहे उन हवाले सां ज़रूरु तव्हां असांखे ॿुधाइजो त जुमे जी ख़ासि रमज़ान में कहिड़ी अहमियत आहे, ऐं हिन रोज़े जे हवाले सां बि असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं तिलावतूं ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं दुआऊं जेके ख़ासि जुमे ते पढ़णु खपनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह, रमज़ानुल मुबारक जो महीनो जारी और सारी आहे, ऐं अल्लाह जे फज़लो करम सां जुमतुल मुबारका रमज़ान जे अंदरि अची चुको आहे। ॿियो रमज़ान ही ॿियो जुमो आहे रमज़ान में। अॼु
जुम्मतुल मुबारक जी घणियूं फज़ीलतूं आहिनि ऐं प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो आहे जेको शख़्स जुमे जे ॾींहुं मुंहिंजी ज़ात ते दुरूद पढ़ंदो आहे त अल्लाह करीम फ़िरिश्तनि खे मुक़ररु फरमायो आहे ऐं उनजो दुरूद खणी मुंहिंजी बारगाह में पहुचंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि या रसूल अल्लाह फ़ुलां बिन फ़ुलां तव्हांजी ज़ात जे मथां दुरूद पाक सुभान कयो। अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इहो बि इरशाद फरमायो आहे त जेको जुम्मतुल मुबारक जे ॾींहुं कसरत सां दुरूद पढ़ंदो आहे ऐं कसरत सां मुंहिंजे मथां सलाद पढ़ंदो आहे त क़यामत जे ॾींहुं मां पाण उनजी शिफ़ात फरमाईंदुसि। सुभान अल्लाह, त अॼोके ॾींहं ते दुरूद शरीफ़ जी कसरत कयो ऐं बिलख़ुसूस रमज़ान जो महीनो आहे। रमज़ान जे महीने जी बरकतूं ई आहिनि त जेको रमज़ान जे महीने में सिर्फ़ु 4 रकातूं सुन्नत पढ़ंदो आहे त अल्लाह ताला उन्हनि 4 रकातुनि सुन्नतुनि जो सवाबु नहीं बल्कि फ़र्ज़ जो सवाबु अता कंदो आहे ऐं जेको नफ़िल पढ़ंदो आहे उनखे बि फ़र्ज़ जो सवाबु अता कंदो आहे ऐं जेको रमज़ान जे महीने में हिकिड़ो फ़र्ज़ अदा कंदो आहे त अल्लाह ताला उन्हनि खे 70 फ़र्ज़नि जो सवाबु अता कंदो सुभान आहे। अल्लाह, छा छो ॻाल्हि त ही महीनो क़ुरान जी सालगिरह जो महीनो आहे आहे। सही, त इन करे अल्लाह ताला हर सवाब खे ट्रिपल करे छॾियो छो जे क़ुरान जे नुज़ूल जी ख़ुशीअ में अल्लाह ताला मोमिनीन जे नेकिन खे वधाए छॾियो। छा ॻाल्हि आहे। त रमज़ान जे महीने में ख़ुशूसी एहतमाम कयो वञे ऐं हिन वक़्तु जेके मुंहिंजा ॿुधंदड़ आहिनि इफ़्तारी जी तयारी कनि था त मां उन्हनि सां इल्तिमास कंदुमि त ही दुरूद शरीफ़ आहे सय्यदुना करीमुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़्तसर दुरूद आहे। हिन खे कसरत सां पढ़ो त इंशाअल्लाहुल अज़ीज़ तव्हांखे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत बि नसीब थींदी ऐं तव्हांजूं जेके बि तकलीफ़ूं ॾुख दर्द आहिनि अल्लाह ताला हिन दुरूद जे सदके तव्हांजा दूर फरमाईंदो। सुभान अल्लाह, माशाल्लाह, छा ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी। अच्छा, हिन महीने में हूअं त अक्सर बेशितर तव्हां ॾिठो हूंदो भलाई जा कम माण्हू वधि खां वधि कंदा आहिनि पर हालात असां वटि त रमज़ान खां पहिरियां खां ई तमामु घणा हिन वक़्तु डेंजरस आहे छो जो कोरोना वायरस हले थो, लॉकडाउन जो माहौल आहे, माण्हू वधि खां वधि कंहिंजी मदद कनि था पर ख़ासि करे हिन महीने में जेका आहे मदद करण या कंहिंजी भलाईअ जो कमु करण जो सवाबु केतिरे हद ताईं घणो आहे। बिल्कुलु जीअं आम सवाबु वधी थो वञे सुन्नतुनि जो नफ़िलनि जो ईअं ई हर नेकी वधी थी वञे। केरु कंहिंजी मदद करे थो त आम ॾींहंनि में हुननि खे हिकिड़ी नेकी जो सवाबु मिलंदो ऐं हिन महीने में हुनखे डबल करे मिलंदो। सही, त बिलख़ुसूस तव्हां पड़ोसियुनि जे हक़नि खे अदा कयो, पंहिंजे रिश्तेदारनि जे हक़नि खे अदा कयो ऐं जेको फितरानो आहे उहो तव्हां ईद जी नमाज़ पढ़ण खां पहिरियां अदा कयो ताकी जेके मुस्तहिक़ आहिनि उन्हनि वटि इहो फितरानो पहुचे ऐं उहे ईद जी सही मनीअ सां तयारी करे सघनि। सही, त नेकियूं वधि खां वधि कयो ऐं पड़ोसियुनि जा हक़ अदा कयो। अच्छा, तव्हां इहा ॾाढी बहितरीनु ॻाल्हि कई, इन ॻाल्हि सां इहा बि ॻाल्हि जोड़ींदसि। हिकु ॿियो बि सुवालु अॻियां मूं ॾे अचे थो उहो तव्हां खां बाद में पुछां थी पर हीअ आहे की जीअं तव्हां चओ त ईद खां पहिरियां तव्हां पंहिंजो फितरो जेको आहे सो उनखे पंहिंजे अमल में आणियो ऐं उनखे जेको पेश कयो लेकिन हिन वक़्तु जेके हालात हलनि था छा ज़रूरी आहे त ईद नमाज़ खां पहिरियां या रमज़ान जे कहिड़े बि रोज़े जे दौरान पहिरें रोज़े खां वठी 30 जे विच में तव्हां कंहिं बि वक़्तु कंहिंजी मदद करे सघो था? छो हिन वक़्तु माण्हू ॾाढा अहिड़ा सफ़ेद पोश कई सवे आहिनि जेके कंहिंसां पंहिंजी हाजत ॿुधाए नथा सघनि लेकिन परेशान आहिनि, माहौल तमामु घणो हिन वक़्तु ॾाढो डेंजरस आहे त उनजे करे तव्हां ॿुधायो असांखे। बिल्कुलु, रमज़ान जे पहिरें रोज़े खां वठी आख़िरी रोज़े ताईं तव्हां फितरो अदा कयो ऐं मुस्तहिब अमल इहो आहे त ईद उल फितर खां पहिरियां फितरानो अदा कयो वञे ताकी जेके हिन जा मुस्तहिक़ आहिनि उन्हनि वटि पहुचे ऐं उहे पंहिंजी ईद जूं तयारियूं करे सघनि ऐं रोज़े अगरि उन्हनि खे अञा हाजत आहे त पंहिंजे रोज़े ऐं सेरी ऐं इफ़्तारी जी बि तयारी कनि सुठे अंदाज़ सां। सही सही। अच्छा, खोड़ सारा रिश्तेदार आहिनि जेका तव्हां मालूम वठंदा आहियो त भई हुनजे माली कंडीशन कहिड़ी आहे हुनजे सां मदद कयूं पर नाराज़गी जेका आहे सा सदियुनि खां ख़ानदाननि में प्रॉब्लम्स ईंदा रहंदा आहिनि पर कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके तमामु जेके पंहिंजे हिसाब सां माना हिकिड़ा त अहिड़ा हूंदा आहिनि जेके रिश्तेदार तव्हां वेझो रहंदा आहिनि, कहिड़ा हूंदा परे रहंदा आहिनि, तव्हां ते पंहिंजी हाजत न ॿुधाए सघंदा आहिनि लेकिन उन नाराज़गी ख़तमु करण खां पोइ अगरि तव्हां कंहिंजी मदद करे सघो था उहा नाराज़गी रखणु छा रमज़ान जे महीने में मुनासिब आहे या न आहे? न बिल्कुलु, या हर गिला शिकवा ख़तमु करे छॾणु खपे? बिल्कुलु, नाराज़गी हूअं आम ॾींहंनि में बि शरीयत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में सही न आहे ऐं रमज़ान में बिलख़ुसूस तव्हां खां केरु नाराज़ हुजे उनखे राज़ी कयो छो जे हीउ रहमतुनि जो महीनो आहे। हिन में अल्लाह ताला बंदनि जे मथां ख़ासि रहमतुनि जो नुज़ूल फरमाईंदो आहे। जेकॾहिं रब थी बंदनि जे मथां ख़ासि रहमतुनि जो नुज़ूल थो करे त असां बि उन जा बंदा आहियूं, असां बि बंदनि जे मथां ख़ासि रहमतूं कयूं ऐं जेकियूं असांजूं नाराज़गियूं आहिनि उहे दूरि कयूं। अल्लाह करीम बि राज़ी थींदो ऐं उनजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि राज़ी थींदो। तमामु बहितरीनु, ॾाढी सुठी ॻाल्हि। जी, असां पंहिंजे जेके घर भाती प्रोग्राम ॾिसनि था उनखे हमेशह रिक्वेस्ट कंदा आहियूं त तव्हां बि प्रोग्राम में शामिलु थियो। तव्हां अक्सर करे असांखे नातो ॿुधाईंदा आहियो। उन ख़्याल में कॉलर आहिनि असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कहिड़ा हाल आहे नदी? अल्लाह जा एहसान दीदी, ठीकु ठाक, दुआ आहे तव्हांजी। मुंहिंजे ख़्याल में तदी सीरत त न आहे? जी जी, अदी हाणे तव्हांजो आवाज़ सुञाणे विया आहियूं असां। बिल्कुलु, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु आहियां। तव्हां कीअं आहियो? तव्हांजी तबियत कीअं आहे? तव्हांजी पूरी टीम कीअं आहे? अल्लाह जा बिल्कुलु एहसान लॻा पिया आहिनि। असांजी टीम बि बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे ऐं तव्हांखे जुमे जूं मुबारक हुजनि। ख़ैर मुबारक तव्हांखे, जुमा मुबारक। अदी शाज़िया खे, तव्हांजी पूरी टीम खे मुबारक हुजे जुमा जी। महिरबानी महिरबानी। बिल्कुलु नात ॿुधायो तव्हां असांखे। जी जी,
मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरी थी पए सलवातूं हुन मथां हर हर पढ़ण सां दिल ठरी थी पए मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरी थी पए मदीने मुल्क मिटण खे घुमी के सजण आया चवन तावा जो मंज़र आ ॾिसण सां दिल ठरी थी पए मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरी थी पए सहारो बे सहारन जो मिठो मुर्सिल बणियो आहे मुबारक हुन जे हथड़नि खे मुबारक हुन जे हथड़नि खे चुमण सां दिल ठरी थी पए मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरी थी पए सुभान अल्लाह अदी माशाल्लाह माशाल्लाह लख थोरा तव्हांजा अदी सीरत डेली कॉल बि कंदी आहे माशाल्लाह ई प्रोग्राम जो हिसो आहे गॾु गॾु नात बि ॿुधाईंदी आहे त ॾाढो सुठो लॻंदो आहे असांखे ऐं बिल्कुलु असां वटि सहरिश इमरान बि गॾु आहे उन खां बि असां नात ॿुधंदासीं आवाज़ु हिकिड़ो शामिलु थियो त ॿियो बि थियणु खपे न हाँ जी सहरिश आप हमें नात सुना रही है अपने दामाने शफात में छुपाए रखना अपने दामाने शफात में छुपाए रखना मेरे सरकार मेरी बात बनाए रखना मेरे सरकार मेरी बात बनाए रखना मैंने माना कि गुनाहगार हूँ पर आप कहूँ मैंने माना कि गुनाहगार हूँ पर आप कहूँ मुझ निकम्मे को भी सरकार निभाए रखना मुझ निकम्मे को भी सरकार निभाए रखना मेरे सरकार मेरी बात बनाए रखना मैं सबसे बुरा हूँ निगाहे करम हो मैं सबसे बुरा हूँ निगाहे करम हो मैं सबसे बुरा हूँ निगाहे करम हो मुझे मांगने का सलीका नहीं है मुझे मांगने का सलीका नहीं है मगर मांगता हूँ निगाहे करम हो मैंने माना कि गुनाहगार हूँ पर आप कहूँ मुझ निकम्मे को भी सरकार निभाए रखना मेरे सरकार मेरी बात बनाए रखना और आपकी याद से आबाद किया है दिल को आपकी याद से आबाद किया है दिल को बंदा परवर मेरी हस्ती को बनाए रखना मेरे सरकार
मेरी बात बनाए रखना, अपने दामाने शफात में छुपाए रखना। आप याद आए तो फिर याद ना आए कोई, आप याद आए तो फिर याद ना आए कोई, घर की याद मेरे दिल से भुलाए रखना, मेरे सरकार मेरी बात बनाए रखना। माशाल्लाह माशाल्लाह, क्या बात है, बहुत खूब बहुत खूब। अच्छा जी, सरवत बड़ी मसरूफ नज़र आ रही हैं हमारे पास। हमारी शेफ़ तो आज वो बना रही हैं मखनी हांडी, तो ये काम भी ज़रा मेहनत वाला होता है माशाल्लाह से। फिर आप रेसिपी बताते हैं आज के, फिर कैसे बनेगी मखनी हांडी? जी बिल्कुल, रेसिपी बताने से पहले अपने स्पॉन्सर्स का अनाउंसमेंट बिल्कुल जी, वो तो हमारे बड़ा हिस्सा है हमारा। जी बिल्कुल बिल्कुल। तो जी आप देख रहे हैं धरती टीवी के लाइव ट्रांसमिशन बरकत रमज़ान, जिसके लिए हमें स्पॉन्सर किया है जी इग्लू होममेड पराठा बनाने वालों ने। इनके बहुत ही लजीज और खस्ता पराठे हैं, आपने इनको सहरी में ज़रूर ट्राई करना है। सेकंड स्पॉन्सर है हमारे जी रूह अफ़ज़ा राहत तेजा, मशरूब मशरक़ रूह अफ़ज़ा राहत तेजा रूह अफ़ज़ा, जिसके बगैर हमारा दस्तरखान जो है बिल्कुल बेरौनक होता है। थर्ड स्पॉन्सर है हमारे जी सैलानी फूड इंडस्ट्रीज़ वाले, जिनके मसाले चटखारेदार बनाते हैं हमारी सहर व अफ्तार को, इनको आप ज़रूर ट्राई कीजिए। एंड द फोर्थ स्पॉन्सर इज़ NX, जो बनाए हमारी ज़िंदगी को आसान और करते हमारे घंटों के काम मिनटों में। इसके अलावा हमारी धरती टीवी की लाइव ट्रांसमिशन आप यूट्यूब पे और फेसबुक पे भी लाइव देख सकते हैं। अगर अब तक आपने हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब नहीं किया है तो जल्दी से लाइक और सब्सक्राइब कर लीजिए, ताकि जैसे ही हमारे न्यू प्रोग्राम अपलोड हों या हम ऑन एयर आएँ तो आपको मिल जाए एक नोटिफिकेशन और आप अपडेट रहें हमारे प्रोग्राम्स के हवाले से। तो इसी तरह से बंदे रहिए, जुड़े रहिए, देखते रहिए हमारी बरकत टीवी, हमारी धरती टीवी की लाइव ट्रांसमिशन बरकत रमज़ान ओनली ऑन धरती टीवी। जी शेफ जी, आप जो रेसिपी बता रही हैं आज हाँ हमें मक्खी हांडी की, तो वो डिटेल में बता दूं मैं बिल्कुल। सिखानी है मैंने? जी बिल्कुल बिल्कुल सिखानी है, मतलब मैं डिटेल में बता दूं जब इसमें आप इंग्रेडिएंट्स डाल रही हैं वो बता दें अभी, बाकी जो हम सीखेंगे तो जाहिर सी बात है प्रोसेस का लंबा है, वो तो चलता रहेगा प्रोग्राम में। चलिए ठीक है जी। हम जो मखनी हांडी बना रहे हैं उसके लिए हमने तकरीबन 1 kg जो है चिकन ले लेनी है, या 1 किलो हमने चिकन ले लेनी है बोनलेस, मतलब बगैर हड्डी की 1 किलो हमने चिकन ले लेनी है। और इसके अलावा जो हम इसमें इंग्रेडिएंट ऐड करेंगे जी, हम तकरीबन 1 कप के करीब इसमें दही शामिल करेंगे, 3 से 4 आदत हम इसमें टमाटर शामिल करेंगे, एक दरमियाने साइज़ की हम इसमें प्याज यूज़ करेंगे, इसमें हरा धनिया यूज़ होगा, इसमें हरी मिर्चें यूज़ होंगी, इसमें नींबू यूज़ होगा। लेकिन ये सब चीज़ें जो मैं सब्ज़ी बता रही हूँ आपको ये गार्निशिंग के लिए यूज़ होगी। ठीक है जी। हम इसमें यूज़ करेंगे, मखनी हांडी है तो बिल्कुल मक्खन हम इसमें यूज़ करेंगे, तकरीबन 2 टेबल स्पून इसमें मक्खन जाएगा, 2 टेबल स्पून इसमें ऑयल जाएगा, कोई भी वेजिटेबल आप इसमें ऑयल यूज़ कर सकते हैं। हम इसमें क्रीम यूज़ करेंगे, किसी भी अच्छी कंपनी की आप हाफ कप क्रीम ले लीजिए, इसमें बिल्कुल वो यूज़ होगी। इसमें 1 कप दही जाएगा, इसमें हम डालेंगे जी कुटी हुई लाल मिर्च तकरीबन 1 टीस्पून, इसमें हल्दी जाएगी तकरीबन ½ टीस्पून, नमक डालेंगे इसमें हम हस्बे जायका, और ऑल स्पाइसेस पिसे हुए या गरम मसाला पाउडर आप कह लीजिए 1 टीस्पून जाएगा। और इसमें स्पेशल जो एक हम मसाला डालने वाले हैं जी, सैलानी फूड इंडस्ट्रीज़ के ताउन से जो हम इनका तिक्का मसाला है वो तकरीबन 1 टेबल स्पून हम ज़रूर डालेंगे, क्योंकि उससे हमारी जो कढ़ाई है, ये सॉरी हांडी है, इसका जो टेस्ट है और ज़्यादा इन्हेंस हो जाएगा और ज़्यादा चटखारेदार हो जाएगा। क्या बात है, भी बहुत ज़बरदस्त। और आपके जो स्पॉन्सर्स हैं उसमें आप जो मशरूब बनाती हैं आज वो क्या बनेगा? क्योंकि उसके लिए मैंने नोट किया है कि हमारे जो देखने वाले वो स्पेशल इंतजार करते हैं, और आप जब तक आप पूछती नहीं है मैं बताती रही हूँ, क्योंकि मुझे भी आदत पड़ गई है। तो मशरूब में हम अच्छा, ये मोहब्बत का कनेक्शन है कि मैं पूछती हूँ फिर आप बताती हैं। जो मशरूब में हम बनाएंगे जी लेमन का बहुत ज़बरदस्त फ्लेवर के साथ रूह अफ़ज़ा आज, ठीक है जी। और इसमें हम डालेंगे थोड़ा सा गुड़ भी। आज ये मेरे साथ मैच कर रहा है। जी बिल्कुल, आज आपके साथ मैच कर रहा है। तो वो थोड़ा सा गुड़ डालेंगे, मतलब गुड़ को हम थोड़ा सा पीस के तकरीबन 1 टेबल स्पून हम यूज़ करेंगे इसके अंदर। लेमन हम यूज़ करेंगे और फिर हम इसमें रूह अफ़ज़ा ऐड करेंगे। बहुत ही मज़ेदार सा इसका फ्लेवर होगा, आपने ज़रूर ट्राई करना है इसको, क्योंकि इसके बगैर तो आपका जो दस्तरखान है बिल्कुल बेरौनक ही होगा। सही सही जी, बिल्कुल बिल्कुल। अच्छा जी, असां वटि हिकु कुझु देरि पहिरियां कॉल आई हुई, उन्हनि हिकिड़ो सवाल कयो त असांजा क़रीब हिकु रिश्तेदार आहिनि, असां उन्हनि खे मनाइण वियासीं, माना उन्हनि खे परचाइण वियासीं, लेकिन हू मञिया कोन। त इन हवाले सां कुझु असांखे तव्हां ॿुधाइजो त छा कर साहिब तव्हां छा ॿुधाईंदा त इहो अमल रमज़ान जे महीने में अगरि को रुठल तव्हांखे परचाइण अचे थो ऐं तव्हां न परचो त इहो नाराज़गी केतिरे हद ताईं मुनासिबु आहे, ऐं परचण केतिरे हद ताईं असांखे मुनासिबु लॻे थो करणु खपे? जेकॾहिं परचाइण आया आहिनि त
हुननि जो हक़ आहे त हुननि सां राज़ी थी वञनि, छो जो इस्लाम बि इहो दर्स ॾिनो आहे। ऐं जेकॾहिं हू नथा परचनि त विच में ॿिया अहिड़ा रिश्तेदार अज़ीज़ वक़ारिब अची वञनि जेके ॿिन्ही धुरनि जो विच में सुलह करनि, त इहो बहितरु रहंदो। ऐं जेकॾहिं उन खां बावजूद बि हू नथा परचनि त हुननि खे पंहिंजे हाल ते छॾे ॾिजे ऐं हुननि जो जेको फ़ैसिलो आहे ख़ुदा जे सुपर्द कजे। बाक़ी हुननि पंहिंजो हक़ अदा कयो परचाइण जो, अल्लाह करीम हुननि खे जज़ाए ख़ैर अता फरमाए। बिल्कुलु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो आहे त नाराज़गी अगरि कंहिंसां बि आहे ऐं अगरि को अॻिलो तव्हांखे परचाइण में पहल करे थो त तव्हांखे नाराज़गी ख़तमु करे छॾणु खपे। बल्कि पंहिंजा रूल्स रेगुलेशन्स या असूल जे हिसाब सां पंहिंजी लाइफ पंहिंजे तरीक़े सां हलाए सघो था, लेकिन नाराज़गी न रखणु खपे। लेकिन घणा माण्हू हूंदा आहिनि जेके नाराज़गी खे तमामु घणो सीरियस वठी करे उहो मामला तमामु घणे चवंदा आहिनि। अगरि उहो तव्हां खां पहल करे तव्हां वटि आया आहिनि तव्हां सां नाराज़गी ख़तमु करे त तव्हांजो पूरो हक़ आहे त तव्हां उन्हनि सां नाराज़गी ख़तमु करे ऐं पंहिंजे रिश्तनि खे अॻिते वधायो। बिल्कुलु। ऐं हक़ीक़त में बि जेको तव्हां ॾिठो आहे त दुनिया में चवंदा आहिनि त नियत जो जेको अमल आहे उहो पंहिंजे अमल ते ई डिपेंड कंदो आहे त तव्हां अमल कीअं था कयो उनजे पोयां तव्हांजी नियत कीअं आहे। त तव्हां इहो बि हिन हवाले सां कुझु ॿुधाईंदा त नियत जो जेको दारो मदार आहे उहो ॾाढो ज़िंदगी ते डिपेंड करे थो। बिल्कुलु, जेतिरी नियत इंसान जी जंहिं अमल में पाकीज़ा हूंदी अल्लाह ताला उनखे उन नियत जे हिसाब सां अजर अता फरमाईंदो। ऐं प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक आहे इन्नमल आमालु बिन्नियात, यानी अमलनि जो जेको दारो मदार आहे उहो नियतनि ते आहे। जंहिंजी जेतिरी पाकीज़ा ऐं तक़वा वारी नियत हूंदी त अल्लाह ताला उनखे अमल बि उन हिसाब सां अता कंदो। त ईअं मुख़्तलिफ़ हदीसूं मिलनि थियूं। को हिकिड़ो शख़्स हुयो उहो मके खां मदीनतुल मुनव्वरा हिजरत करे आयो त बाज़ सहाबा किराम रिदान चयो या रसूल ही कंहिं औरत जे निकाह जे ख़ातिर हिजरत करे आयो आहे। त प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जंहिं अल्लाह जे लाइ हिजरत कई आहे अल्लाह ताला उनखे पंहिंजी रिज़ा अता कंदो ऐं जंहिं औरत लाइ हिजरत कई आहे उनखे उन मुताबिक़ अजर ऐं उनखे उहा नियत मिलंदी। नियतुनि जो दारो मदार वॾो आहे। बिल्कुलु हक़ीक़त आहे। छो जो कॾहिं कॾहिं कुझु माण्हू नियतुनि जो जेको अमल आहे उहो एॾो ख़ासि सोचींदा न आहिनि त जेको असां कयूं पिया उहो सही आहे। ईअं न आहे, रब्बुल आलमीन तव्हांजी नियतूं ॾिसंदो आहे, उन हिसाब सां ई तव्हांजी ज़िंदगी जा फ़ैसिला कंदो आहे, उहो ई अॻिते हलाईंदो आहे। ऐं नियत अगरि तव्हां साफ़ रखो था तव्हांजो चहिरो रोशन, दुनिया में तव्हां हर ॻाल्हि में कामयाबु, हर शइ नज़र ईंदी आहे। नियत तव्हांजी बज़ाहिर तव्हांजा ॿिया महसूसु करे वेंदा आहिनि। तव्हां ईअं न सम्झो त इंसान खे ख़बर नथी पवे त तमामु अमल जेको आहे सो अजीब हूंदो आहे अगरि कंहिं बि इंसान में हुजे। नियत साफ़ रखो, मुश्किल आसान थी वञे। असांजे मौला मुश्किल कुशा फरमायो आहे त नियत साफ़ मंज़िल आसान आहे, त इन खां वधीक ॿिया लफ़्ज़ असां लाइ छा था थी सघनि। बहरहाल हाफ़िज़ अब्दुल मुस्तफ़ा नईमी साहब लखे थोरा तव्हां सां डाया तमामु सुठो लॻो, तमामु बेहतरीन ॻाल्हियूं तव्हां प्रोग्राम में असांने शामिल कयूं। सहरिश इमरान आपका भी बहुत शुक्रिया, आपने माशाल्लाह बहुत अच्छी अच्छी हमें नाते सुनाई। इंशाअल्लाह ताला आपसे फिर मुलाकातें होती रहेंगी। अपना ख्याल रखिएगा। असां ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां पोइ असां वरी पंहिंजे बरकत रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में तव्हां सां गॾु आहियूं। जी एक दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे बरकत रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में यकीनन उम्मीद कयां थी प्रोग्राम तव्हांखे पसंदि ईंदो हूंदो। असांजी जेका कोशिशि आहे तव्हांजे साम्हूं जारी आहे सारी आहे। खोड़ सारा बहितरीन नातख़्वां माशाल्लाह ऐं इस्लामी ॻाल्हियूं ऐं कुझु असां सेगमेंट्स बि तव्हां सां गॾु आहिनि। ऐं हिन वक़्तु मूंखे ब्रेक खां पोइ जिन महिमान जॉइन कयो आहे उनखे मां इंट्रोडक्शन तव्हांजो कराईंदी हलां। उसामा अली अशरफी मूंसां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम बेटा, कैसे हैं आप? आपको रमज़ान की बहुत बहुत मुबारक हो और माशाल्लाह जुम्मा भी है, आज जुम्मे की मुबारक। अच्छा जी, और असांखे इनायतुल्लाह क़ादरी आहिनि, असांखे बलोचिस्तान खां आया आहिनि असांजा महिमान। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही? ख़ुशि आहियो तव्हां? तबियत सही आहे तव्हांजी? माशाल्लाह वॾे सफ़र त तव्हां असां वटि आया आहियो, असांखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं काफ़ी सालनि खां पोइ तव्हां सां मुलाक़ात थी रही आहे। तव्हांजो आवाज़ त तमामु तव्हांजी सुञाणप, तव्हांजो बहितरीनु आवाज़ अंदाज़ आहे। बिल्कुलु बिल्कुलु, पर मां चाहींदसि त पोइ हाणे जो एतिरी छा चइबो दिस लताड़े पाण चवंदा आहिनि त उहे आया आहिनि त असांजा महिमान, त पोइ देरि न कयो, असांखे बिस्मिल्लाह कयो। तव्हां नात खां शुरूआत था कयो। जी बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वरदोश लकोवार वठबो वेही करार गुंबदे
खजरा जे साए में, साए रोजे जे साए में, सरवरे आलम जे साए में, वरदो शलको वार, पल पल दिल के अजु याद प्यो पल पल दिल के, पल पल दिल के अजु याद प्यो प्यारे प्रिय जो पार वठबो वे करार, गुंबदे खजरा जे साए में, साए रोजे जे साए में, मदनी आका जे साए में, वरदोश लगो ए मुझी प्यारी दिल रो नए रो, मुझी प्यारी, मुझी प्यारी दिल रो नए रो, बन भी बाग बहार वठबो वे करार, गुंबदे खजरा जे साए में, साए रोजे जे साए में, बीका बिन शे घुरजे, बीका बिन शे घुरजे, बीका बिन शे घुरजे, सामो अखड़न जे महबूब जो रोज हुजे, मौला राजी थी तो मखना, मौला राजी, मौला राजी थी तो मखना, रहबो सारी जमात, गुंबदे खजरा जे साए में। माशाल्लाह माशाल्लाह दाइनायतुल्लाह माशाल्लाह कमाल तव्हांजो आवाज़ जॾहिं पहिरीं ॿुधो उन खां माशाल्लाह वधीक इम्प्रूवमेंट अची वई आहे। अलाह तव्हांखे हयाती ॾे हमेशह ख़ुशि हुजो। अच्छा जी असां वटि कॉलर बि गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? केरु असां सां गॾु आहे? हा जी मां हाँ ज़रूर ज़रूर बिल्कुलु जी 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 सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह। सारा है तुझी जनता सारी खुदाई वारा, सुभान अल्लाह। सारा है तुझी जनता सारी खुदाई वारा, आसमान जमीन आसमान जमीन रब पाक हो प्यारा, सारा है तुझी जनता सारी खुदाई वारा, सारा है तुझी जनता सारी खुदाई वारा, आसमान जमीन
आसमान ज़मीन में रब पाक हो प्यारा हारा तुझी कन था थारी खुदाई वारा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चीज हवा जदों का तुझी तवार कन था तुझे हुक्म मुताबिक हर जाए क्या पूजन था चीज हवा जदों का तुझी तवार कन था तुझे हुक्म मुताबिक हर जाए क्या पूजन था आंधियों तूफान बरसी आंधियों तूफान बरसी समुद्र सुलाए सारा माशाल्लाह, माशाल्लाह। ॾाढो सुठो अदा माशाल्लाह। तव्हांजो आवाज़ ऐं अंदाज़ अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं मां तव्हांजा थोड़ा था असांजे प्रोग्राम में भी शामिल थिया। ऐं उसामा अली अशरफी भी मेरे साथ हैं, उनको भी मैंने नात के लिए कहा है और हम बेहतरीन सा कलाम माशाल्लाह से शामिल कर रहे हैं। बिस्मिल्लाह करें। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला सफीना सल्ले अला मुहम्मद उनको जो देखा बाटते तो मैंने भी बढ़ के शौक से दस्ते अता के सामने दस्ते तलब बढ़ा दिया सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद जब मस्जिद नबवी के मीनार नजर आए अल्लाह की रहमत के आसार नजर आए की रहमत के आसार नजर आए मंजर हो बयां कैसे अल्फाज नहीं मिलते मंजर हो बयां कैसे अल्फाज नहीं मिलते जिस वक्त मोहम्मद का दरबार नजर आए जिस वक्त मोहम्मद का दरबार नजर आए बस याद रहा इतना सीने से लगी जाली बस याद रहा इतना सीने से लगी जाली फिर याद
नहीं क्या क्या अनवार नजर आए, फिर याद नहीं क्या क्या अनवार नजर आए। अल्लाह की रहमत के आसार नजर आए। मक्के की हवाओं में, तैबा की हवाओं में, मक्के की फिजाओं में, तैबा की हवाओं में, हमने तो जिधर देखा सरकार नजर आए। हमने तो जिधर देखा सरकार नजर आए। छोड़ा या ज़हूरी में दिलो जान मदीने में, छोड़ा या ज़हूरी में दिलो जान मदीने में। अब जीना यहाँ मुझको दुश्वार नजर आए। अब जीना यहाँ मुझको दुश्वार नजर आए। जब मस्जिद नबवी के मीनार नजर आए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, क्या बात है उसामा, बहुत खूब माशाल्लाह सा। मुझे ख्याल में कॉलर है ना असां वटि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अनीला बुट्टी थी ॻाल्हायां, लाल कानी मां नाज़ खान आहियां पाण। अदी कहिड़ा हालनि, तव्हां ख़ुशि आहियो? जुमे जूं तव्हांखे मुबारक हुजनि, रमज़ान जूं। माशाल्लाह तव्हां असांखे जॉइन कयो आहे। माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾाढो बहितरीन आहे। लख थोरा आदि, लख थोरा तव्हांजी मोहबतूं आहिनि। बिल्कुलु तव्हां असांखे नात ॿुधायो, असांजी ख़ुशनसीबी आहे तव्हां असांखे कॉल कई आहे घर वेठे। जी जी जी, मां नाज़ ॿुधायां। बिल्कुलु ज़रूरु। आयो घर मोहम्मद, आयो घर मोहम्मद, अमड़ आमिना लुडे लुडे पींगो प्यो बानी बिना। आयो घर मोहम्मद, ओ बारा मोहम्मद जेड़ी जात जी झलकई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ बारा रबीउल अव्वल सुमर रात हुई, मोहम्मद जेड़ी जात जी झलकई। ओ नबी नूरी जिस्म मिठो अरबी सिम, खई चुम 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 रब थियो राज़ी, भेजा बिना लाल दे लुडे पींगो बानी बिना। आयो घर मोहम्मद, ओ झुलियो चंद झोलिया में चांडाण की, खुदाई में खुशबू जिसरहान की। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ चंद्र चोरी रात जा अल्लाहू, तू तो करी सिंगार,
ॾे त ख़बर मुंहिंजे पिरीअ जी हीला कई हज़ार पर चंड तुंहिंजी सारी ॼमार मां मथु न भाया मोहम्मद सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे, माशाल्लाह। झुलियो चंड ढोलिया में चांदाण थी खुदाईअ में ख़ुशबू अची सुरहाण थी सुभान अल्लाह। ओ लग लाली लगल अखियां कुदरती कजल कुछ रंग रखल इहे सभु सिंगार दातर ॾिनाय लाल ॾे पींगो पियो बानीअ बिना आयो घर मोहम्मद जी अदी सलाम। सुभान अल्लाह दी, माशाल्लाह माशाल्लाह, तव्हां त आवाज़ त कमाल जो आहे माशाल्लाह। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, हमेशह आबाद हुजो। ऐं तव्हांजा थोरा ॾाढा जीअं आउं हर रोज़ु ॻाल्हि कंदी आहियां त लॉकडाउन जे करे खोड़ सारा नात ख़्वां तमामु बहितरीनु आवाज़ जेके असां ताईं नथा पहुची सघनि, त उहे असांखे जॾहिं प्रोग्राम में शामिलु थियनि था त तमामु घणी ख़ुशी थिए थी। हर रोज़ु असां वटि माशाल्लाह सां कॉलर्स असांखे नातो ॿुधाइनि था। बिल्कुलु हिन सिलसिले खे अॻिते वधाईंदा हलूं था। असांजी रेसिपी बि गॾु गॾु आहे ऐं रेसिपी ठाहे पई, तयारु थिए पई गॾु गॾु, ऐं उहो तव्हांखे ॾेखारींदा अचूं पिया असां पंहिंजे हिन में ऑन ईयर प्रोग्राम जे दौरान बि। सरवत जी शाला, आपने माशाल्लाह काफ़ी चीज़ें मिक्स कर दी हैं मेरे ख्याल से ना। जी जी बिल्कुल, क्योंकि चलिए, टाइम क्या की बात। कमी के बाइस जो हाँ, है मैं बिल्कुल, बिल्कुल रेसिपी कंप्लीट करके दिखानी होती है, तो बिल्कुल, मैं बिल्कुल, आहिस्ता आहिस्ता कर रही हूँ, लेकिन अपने जो है देखने वालों को इंशाल्लाह पूरी रेसिपी नहीं बिल्कुल देख रहे, मैं भी बीच बीच में जैसे अब इंसर्ट्स लग रहे थे तो मैंने कहा भाई क्या बात है, बड़ी मज़ेदार सी आपने कढ़ाई उसमें तैयार कर दी। और ये मखनी है ना? जी मखनी हांडी। हांडी है, बिल्कुल क्या बात है जी। अच्छा जी, इनायतुल्लाह कादरी अदा सां गॾु आहिनि, तमामु बहितरीनु बलूचिस्तान खां असांजा महिमान आया आहिनि, माशाल्लाह तमामु बहितरीनु आवाज़ जा मालिक आहिनि। हाणे तव्हां असांखे कहिड़ी नात ॿुधायो था? हाँ जी, पोयों जेको रमज़ान गुज़रियो, जी जी, अल्हम्दुलिल्लाह वो रमज़ान मदीना आलिया में हुजूर जे क़दमनि में गुज़रियो। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो हिन साल ही जेका वबा अची वई, इन जी वजह खां पूरी आलम इंसानियत मुतासिर मुतासिर, बिल्कुल बिल्कुल, ऐं मदीने जा मुसाफ़िर मदीने में न वञी सघिया। हक़ीक़त आहे बिल्कुल। सो हर दिल अफ़सुरदा आहे। इन मौके इनमें कोई शक न आहे, इनमें कोई शक न आहे। इन मौके ते उहा नात पेश कंदुसि, पंहिंजे दिल जी तर्जुमानी कंदे। ज़रूर ज़रूर, बिल्कुल। अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाह तुझो अल्लाह भी आगे समन विरहन जा दुखड़ा हिक लहज़े मंझलाए उहो लहुई आहे जेको माग पुजाईंदुई मारोई हलबो मदीने, हाँ हाँ मोटी हलबो मदीने। अल्लाहु अल्लाह अल्लाहु
अल्लाह अल्लाह जोगी वाके जाने बजेले हो जिंदड़ी खोरे डूंगर डोरे डाढ़ा हो रे पुरथी पसीने मोटी हलवो मदीने हाँ हाँ मोटी हलवो मदीने अल्लाह 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 मखणे जेहड़न मोहताजन ते हो कुछ आऊं अग भरी थियां मता चलन खान बलोच हिन कमहीणिया मां की न थो जी लतीफो शन सजड़ी आबाद हुजे अल्लाह मखणे जेहड़न मोहताजन ते फेरनी गाहूं करम जू छाऊं कंदा मथाऊं शलमू कमीने मोटी हलवो मदीने हा हा मोटी हलवो मदीने अल्लाह 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 वाह वाह दाइनातुल्लाह माशाल्लाह माशाल्लाह बेहतरीन बिल्कुल असां जो हे नातुन जो सिलसिलो तव्हां सां प्रोग्राम में जारी है सारी ब्रेक जो वक्त था ब्रेक खां पोइ वरी असां मिलूं था बरकत रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में जी एक दफ़ो भी तव्हां सभिनी खे भलीकार सां कयो था बरकत रमज़ान जे प्रोग्राम में ऐं गॾी गॾु असांजी ट्रांसमिशन तव्हां सां गॾु जारी आहे सारी महिमान बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं माशाल्लाह सां हाणे अफ़्तारी जो वक़्तु सफ़ा वेझो वेझो पहुतो आहे ऐं सभिनी जेके घरनि में जेके बि असांजा घर आहिनि माशाल्लाह प्रोग्राम ॾिसनि था वेठा उन्हनि वटि बि यकीनन हबड़ दबड़ हूंदी वटि पकड़ जो टाइम हूंदो आहे हिन महिल का भेण चवंदी आहे जल्दी सां अफ़्तारी में जेको सो चाट ठाहे वठो का चवंदी दही बड़ा ठाहे वठो त इहो सिलसिलो बि हूंदो आहे ऐं माशाल्लाह मशरूब जेको आहे सो वधि खां वधि यूज़ कयो छो जो हिन वक़्तु तव्हां ॾिसो था घणनि शहरनि में तमामु शिदत जी गर्मी आहे हीट स्ट्रोक जो बि थोरो माहौल अची वियो आहे गर्मी तमामु घणी आहे त उनजे करे जेके रोज़ेदार आहिनि उन्हनि खे जेका आहे सा खाधे पीते खां वधीक जेका सा प्यास तंग कंदी आहे जेका उञ तंग कंदी आहे त उनजे करे पाणीअ जो मशरूब जो वधीक खां वधीक इस्तेमालु रखो उसामा अली अशरफी मूंसां गॾु आहिनि ऐं उन्हनि जे लाइ बि तमामु बहितरीनु असांखे कलाम ॿुधाइनि पिया ऐं इनायत लाइ खे असां चयो त जीअं ब्रेक खां वापसि असां ईंदासीं तव्हां असांखे हिकिड़ो कलाम ॿुधाईंदा पर उनखां पहिरियां मां कॉल थी वठी वठां अस्सलाम वालेकुम वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बिजली बनाओ मक्की मदनी दर पे बुलाओ मक्की मदनी बिजली बनाओ मक्की मदनी दर पे बुलाओ मक्की मदनी बिगड़ी बनाओ मक्की मदनी आका दर पे बुलाओ मक्की मदनी जलवा दिखाओ मक्की मदनी जलवा दिखाओ मक्की मदनी दीद तेरी हो ईद मेरी आका दी दीद तेरी
दर पे बुलाओ मक्की मदनी। क्या बात है, सुभान अल्लाह। सदका अपने नवासों का सदका अपने प्यारों का, सदका अपने नवासों का सदका अपने प्यारों का। दुखे मिटाओ मिटाओ दुखे मिटाओ मक्की मदनी, दर पे बुलाओ मक्की मदनी। हम हैं गुनाहों में डूबे हुए आका, हम हैं गुनाहों में डूबे हुए, हमको बचाओ मक्की मदनी, हमको बचाओ मक्की मदनी। सुभान अल्लाह, और सुभान अल्लाह। हश्र में होगा लब पे यही किया का, और हश्र में होगा लब पे यही, जैसे है निभाओ निभाओ जैसे है निभाओ मक्की मदनी, दर पे बुलाओ मक्की मदनी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह, छा ॻाल्हि आहे। त तव्हांजो आवाज़ अंदाज़ ॾाढो सुठो, पर तव्हांखे मनालो बि न ॿुधायो असांखे, ऐं माशाल्लाह तव्हांजी नात खां ई आयासीं, लख तौर तव्हां प्रोग्राम में शामिल थिया। जी इनायतुल्लाह, तव्हां असांखे नात ॿुधाईंदा? जी बिल्कुलु। हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह सिंध जो एक अजीम आशिक रसूल, उन जो लिखियल एक कलाम। सबको सुख्यो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। सबको सुख्यो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। इंसान बेक़दुर आ जाने नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे। इंसान बेक़दुर आ जाने नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे। शक्लियूं नथियूं बदिलजन इक़रार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। सबको सुख्यो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। ईंदड़ी मुसीबतुनि खे टारे रसूल थो, बोड़ियूं था पाण बेड़ो तारे रसूल थो, बोड़ियूं था पाण बेड़ो तारे रसूल थो। गुलामे नबी दुनिया खुश दिलदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, बेहतरीन अदा इनायतुल्लाह, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। जी उसामा, आप भी हमें ना सुनाएंगे क्योंकि वक्त की हमारे पास बहुत कमी है और अफ्तार का वक्त हमारे पास करीब आ चुका है, तो हम जी बिस्मिल्लाह करें। ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए, मकीनो मकान तुम्हारे लिए। ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए, मकीनो मकान तुम्हारे लिए। चुनीनो चुना तुम्हारे लिए,
जहां तुम्हारे लिए। दहन में जुबान तुम्हारे लिए, बदन में है जान तुम्हारे लिए। दहन में जुबान तुम्हारे लिए, बदन में है जान तुम्हारे लिए। हम आए यहाँ तुम्हारे लिए, उठे भी वहाँ तुम्हारे लिए। हम आए यहाँ तुम्हारे लिए, उठे भी वहाँ तुम्हारे लिए। इशारे से चांद चीर दिया, छुपे हुए ख्वाब को फेर दिया। इशारे से चांद चीर दिया, छुपे हुए ख्वाब को फेर दिया। गए हुए दिन को असर किया, गए हुए दिन को असर किया। ये ताबों तबा सब तुम्हारे लिए। ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए, मकीनो मकान तुम्हारे लिए। सबा वो चले के बाग फले, वो फूल खिले के दिन हो भले। सबा वो चले के बाग फले, वो फूल खिले के दिन हो भले। लिवा के तले सना में खुले, रजा की जुबान तुम्हारे लिए। लिवा के तले सना में खुले, रजा की जुबान तुम्हारे लिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह, क्या बात है, बहुत खूब, बहुत खूब। जी असां ईंदासीं पंहिंजे सरवत जे तरफ़ ॾिसूं त असां जेका रेसिपी आहे सा मुझे ख्याल में फाइनली तैयार थी चुकी हूंदी, डेकोरेट भी थी चुकी हूंदी ना? जी बिल्कुल। जी सरवत, हमारी रेसिपी फाइनल हो चुकी जी है? जी माशाल्लाह बिल्कुल फाइनल हो गई है। हमने डिश आउट भी कर दी है, सर्व हो चुकी है बिल्कुल। तो इस तरह से जो है हमने अपनी हांडी को सर्व करना है। हांडी है तो बिल्कुल हांडी के अंदर ही उसको सर्व करेंगे। इस तरह से डेकोरेशन करेंगे। जो मैंने आपको क्रीम और मक्खन बताया था वो बिल्कुल एंड में भी हम उसको थोड़ा सा क्रीम और मक्खन जो है पहले हम हांडी में भी शामिल कर देंगे मसाले के साथ। उसके बाद क्रीम की हम लेयर लगाएंगे, मक्खन रखेंगे, एक चीज़ का स्लाइस रखेंगे। और अगर आप चाहते हैं थोड़ा सा स्मोकी फ्लेवर तो कोयले को धुनी मतलब दें, आप थोड़ा सा गर्म करें और उसमें धुनी देते हैं उसको मतलब पैक करके। तो इसके अंदर जो है बहुत अच्छा सा फ्लेवर एक और डेवलप हो जाता है हांडी का। तो इस तरह से आप सर्व करें। साथ में जो है हमने इसके साथ एक बहुत ज़बरदस्त सा रायता बना दिया है, दही और क्रीम मिक्स करके, और उसमें नमक और काली मिर्च हमने शामिल किए। थोड़ी सी सब्जियां मतलब हरा धनिया, हरी मिर्च और टमाटर का हमने अमेज़ा इसमें शामिल कर दिया है। बहुत मज़े का इसका फ्लेवर होता है, आपने इसको भी ज़रूर ट्राई करना है। इसके अलावा जो है हमने गुड़ के साथ जो है आज रूह अफ़ज़ा को सर्व किया है, आप इसको भी ज़रूर ट्राई कीजिएगा। इसके साथ ही मैं अपने स्पॉन्सर्स भी अनाउंस कर दूँ अगर आप कहें तो शैला। तो जी आज के हमारे प्रोग्राम के जो स्पॉन्सर हैं, इग्लू होममेड पराठा बनाने वाले, बहुत ही लजीज और खस्ता पराठे हैं इनके, आपने इनको सहरी में ज़रूर ट्राई करना है। द सेकंड स्पॉन्सर इज़ मशरूब मशरक़ रूह अफ़ज़ा, राहत तेजा रूह अफ़ज़ा, जो बनाता है हमारे इफ्तार को बारौनक। और थर्ड स्पॉन्सर हैं हमारे सैलानी फूड इंडस्ट्रीज़ वाले, जिनके मसाले चटखारेदार बनाते हैं हमारी सहरों अफ्तार को, आप इनको भी मस्ट ट्राई कीजिए। द फोर्थ स्पॉन्सर इज़ एनएक्स, जो बनाए हमारी ज़िंदगी को बेहद आसान और कर दे हमारे घंटों के काम मिनटों में।
क्या बात है भाई, ज़बरदस्त सरवत, थैंक यू सो मच। और इंशाअल्लाह ताला मैं तो अलविदा ले रही हूँ आपसे भी, ज़िंदगी रही फिर सेहत रही तो कल मुलाकात होगी। अगेन आपको जुम्मा बहुत मुबारक, अल्लाह ताला हमेशा खुश रखे। ऐं मां तव्हां अलविदा वठां, असांजे महिमान जा लख थोरा अदा इनायतुल्लाह सां वटि आया ऐं महिरबानियूं माशाअल्लाह, तव्हांजो ख़ूबसूरत आवाज़ तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल कयो। दुआ कलाम तव्हां माशाअल्लाह शामिल कंदा, दुआ कलाम में दोनों कोशिश कीजिएगा, अगर मशहूर ज़माना है तो दोनों साथ पढ़ ले। ऐं मां वठां जी इजाज़त है, इन खां गॾु सामा बहुत शुक्रिया आपका भी, थैंक यू सो मच जी। जी पंहिंजो इलाही सारो ख्यालु रखंदा इंशाअल्लाह ताला, ज़िंदगी रही सेहत रही, सुभाणे तव्हां सां मुलाक़ात थींदी, पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा। ऐं हीअ रहमतूं बरकतूं जेतिरियूं समेटे वठूं, हीअ रमज़ान जो भलारो महीनो आहे, पंहिंजो जिते बि जो ख़्यालु रखो, मूंखे पंहिंजे दुआनि में ज़रूरु यादि रखंदा। तेसि ताईं अल्लाह निगहबान ऐं दुआ कलाम सां। या खुदा रहम कर, मेड़ थई मुस्तफा रहम कर। या खुदा रहम कर, मेड़ थई मुस्तफा रहम कर। उम्मतियाँ महबूब जा, उम्मतियाँ महबूब जा, बख्श कर हर खता रहम कर। मेड़ थई मुस्तफा रहम कर। या खुदा रहम कर, मेड़ थई मुस्तफा रहम कर। हाँ रोई तो दर दुआ था बुध असांजी सदा रहम कर। मेड़ थई मुस्तफा रहम कर। हाँ तड़पी तड़पी था माण्हू मरण, तड़पी तड़पी था माण्हू मरण। आई अहिड़ी वबा रहम कर। मेड़ थई मुस्तफा रहम कर। दर तुझे शाल मकबूल थे, दर तुझे शाल मकबूल थे। लफ्ज़ गुलजार जा रहम कर। मेड़ थई मुस्तफा रहम कर। या खुदा रहम कर। मेड़ थई मुस्तफा रहम कर।